अदा ॻाल्हि इहा आहे त वरी शुरूआति नए सिर सां करणी पवंदी। जीअं अलफ़ हूंदो आहे या ABC जीअं पढ़बी आहे। तालीम ऐं तरबियत तमामु ज़रूरी आहे, इन खां सवाइ कमु न हलंदो। तालीम तरबियत जेको कल्चर हुयो स्टडी सर्कल वारो, उहो स्टडी सर्कल जो वरी बुनियादु रखिणो पवंदो, वरी उन ॾांहुं तवजह करणी पवंदी ऐं वरी महिनत करणी पवंदी। किताबनि खां सवाइ मुताले खां सवाइ कमु न हलंदो। हाणे तव्हां ॾिठो अहिड़ा बि माण्हू हुया जंहिंखे असां सुञाणूं था, ख़ासि तौर ते छोकिरनि में, नंढनि छोकिरनि, नौजवान त अञा थोरो अञा वॾी उमिरि जो चइजे आहे नौजवान आहे, पर नौजवान जी उमिरि खां बि घटि जेके ॿार आहिनि, उहो ॻाढ़ो झंडो उन्हनि जे हथ में आहे, ॻाढ़ो झंडो खणी था अचनि, फेसबुक ते रखनि था पोस्टूं, पर असां ज़ाती तौर ते उन्हनि खे सुञाणूं। उन्हनि जो वास्तो तंज़ीम सां कोन्हे, मेंबर बि न आहे, कंहिं ग्रुप जा मेंबर बि न हूंदा, या उन्हनि खे रहबर जी ख़बर कोन्हे, नज़रे जी ख़बर कोन्हे, किताबनि जी ख़बर कोन्हे। मोहबत आहे, इश्क आहे, जुनून आहे, जेकी सूरत हाल सिंध जी आहे, उहा माण्हू खे अंदरि में हिकिड़ी बाह पैदा करे थी। उन हवाले सां बहरहाल जेकॾहिं इहे जेको बि नओं इहो माल आयो आहे, हे जेको नओं जनरेशन अचे थी, जेकॾहिं जी तालीम ऐं तरबियत न थींदी त इहा ज़ाया थी वेंदी। हाणे हे जेको किसो आहे सनान वारो, असल बुनियादी तौर ते तालीम ऐं तरबियत जी बि खोट आहे। हाणे घणी हद ताईं जीअं चइजे त जेको माण्हू मेंबर बि न हो तंज़ीम जो, थी सघे मेंबरशिप फार्म हुन भरायो हुजे, पर आम माना जेको ॻाल्हायूं था तासुर, जेको तंज़ीम जो मेंबर बि न हुयो, सम्झो पार्टी जो वरी मरकज़ी चेयरमैन थी वियो। जीअं आसिफ़ ज़रदारी पीपल्स पार्टी जो मेंबर बि न हो, मेंबरशिप जो बि फार्म हुन न भरायो हूंदो, वरी को चेयरमैन बि थी वियो, सदर बि थी वियो, हिनमहिल पार्टी ते हुनजो कब्ज़ो बि आहे, कंट्रोल बि आहे। हाणे पोइ हिते हुनजो पीउ केॾो मुखालिफ़ हुयो भुट्टे साहिब जो पीपल्स पार्टी जो, उहा त हाणे तारीख़ का एॾी क़बल मसीह जो ज़मानो थोरी आहे को मुंहं जे दड़े वारो कंहिंखे हाकिम ज़रदारी जी ख़बर न हुजे, भुट्टे साहिब जी मुखालफ़त जी ख़बर न हुजे। उहो त सभु कंहिंजे आॾो आहे, कोई एॾो वॾो अरसो 40 सालनि जो कोई एॾो वॾो अरसो थोरी आहे जो माण्हुनि खे ख़बर न हुजे। बहरहाल हिन वक़्तु तुंहिंजो पीपल्स पार्टी ते मुकमल कब्ज़ो आहे, कंट्रोल आहे ज़रदारी ख़ानदान जो। जेके भुट्टो मुखालिफ़ हुया पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ हुया, ऐं हिनमहिल ताईं उहे मेंबर बि कोन हूंदा, भेण भाउ। त हे बि किसो ईअं थियो त तालीम तरबियत ज़रूरी आहे, जीअं पोइ थियणु ईअं खपे। ऐं जेको मेंबर बि न हुयो, हालांकि शुरूआति में त ईअं थींदो हुयो त पहिरीं हुनखे हमदर्द तौर ते 6 महीना अञा मेंबरशिप बि न ॾिनी वेंदी, कारकुन बि सम्झो न हूंदो, 6 महीना हिकिड़ो भाई हमदर्द आहे, पोइ वरी उनखे मेंबरशिप ॾिनी वेंदी। पोइ इहो उहिदनि ते बसि पहिरीं यूनिट जा उहिदेदार, पोइ तालको ज़िलो, पोइ इहो सिलसिलो। स्टडी सर्कल जो फ़ाइदो इहो जो 90 जे ॾहाके वारो जेकॾहिं कोई यूनिट सदर बि हुयो, त मां सम्झां थो अॼोके जेकी हुनजी लेवल यूनिट सदर जी बि तमामु वॾी हुई। उहो लेक्चर ॾेई पिए सघियो, बहस मुबाहिसो बि करे पिए सघियो। पर हाणे तव्हां छा था सम्झो, जेको यूनिट जो सदर हूंदो, उहो छा बहस मुबाहिसो लेक्चर या तकरीर करे सघे थो? हाणे थियणु त ईअं खपे हा। सनान सां जेके हमदर्द हुया, साथी हुया, घर जा भाती हुया, हुनखे सियासत में तकिड़े आणण जे बजाए यूनिवर्सिटी मोकिलियनि हा, ऐं यूनिवर्सिटी पढ़े हा 4 साल, या जेकॾहिं हरू भरू हुननि खे उहिदे जो शौक़ु हुयो त जिसाब जो मरकज़ी सदर कनि सां, त भली 4 साल उहो जिसाब जो सदर रहे हा, जेसि ताईं यूनिवर्सिटी में आहे पढ़े थो, ऐं न्याज़ कालाणी खे उहो चेयरमैन कनि हा। पर हुननि जेके हिनमहिल गुफ़्तगू करे थो, त चिटी पिटी आहे, त हुनजी पंहिंजी घर जी पार्टी आहे, ज़ाती आहे। हुनजा लफ़्ज़ इहे आहिनि, शहीद बाबा जी पार्टी, शहीद बाबा जो नज़रियो, शहीद बाबा जो मशन, पोइ हर ॿिए जुमिले खां पोइ इहे जुमिला चवे थो। हाणे हुनजे पीउ जो नज़रियो कोन्हे, या हुनजे पीउ जी पार्टी कोन्हे, वरी मशन चई सघिजे थो, नज़रियो या पार्टी त हुनजी कोन्हे, पर उहो पंहिंजी ज़ाती जागीर सम्झे थो। जीअं पंहिंजे घर जी का मिल्कियत हूंदी आहे, पंहिंजी ज़ाती ज़मीन बनी प्रॉपर्टी, जीअं पंहिंजो घर माण्हू खे पंहिंजी मिल्कियत हूंदो आहे, उहो ईअं थो ॻाल्हाए त माना हुनजी ॼण मिल्कियत आहे पार्टी, माना कारकुननि जी न आहे, उहिदेदारनि जी न आहे, सिंध जी न आहे, ॿिया जेके तंज़ीम माण्हू हुननि जी का हैसियत अहमियत कोन्हे, उहो पंहिंजी ज़ाती हुनखे जागीर पार्टी खे सम्झे थो। त हिकु त ॿार हिनमहिल ताईं ॿार आहे, बहरहाल माण्हू को बि अची वेंदो आहे, जीअं पीउ जे वफ़ात करण खां पोइ घर जूं ज़िमेवारियूं माण्हुनि ते ईंदियूं आहिनि। ॿनी ॿारो जेकॾहिं संभालींदो आहे, उहो भली परे हुजे पीउ जे हूंदे, न ॿनियुनि ते कॾहिं बटई ते वियो हुजे, न घर जो सौदो वरितो हुजे, लेकिन ज़िमेवारियूं जॾहिं हुनजे कुल्हनि ते अची वेंदियूं आहिनि,
पीउ खां पोइ त हर माण्हू जेको आहे सो संजीदा मैच्योर थी वेंदो आहे, पर हेॾी सारी जेको आहे सो हिनमहिल ताईं हेॾी सियासत करे थो, पार्टी जो चेयरमैन आहे, त बि अञा न संजीदा आहिनि मैच्योर आहे। हाणे वारे हिन जी हरकत ते को बि एतबार ई न कंदो, छो जो जीअं मूं अर्ज़ु कयो त जीअं सिंध क़ौमी इतिहाद आख़िरी जेको ठहियो, जेकर हाणे को इतिहाद ठहे थो, सनान जो इतिहाद में वेठो हुजे, त कंहिं बि वक़्तु उन में इतिहाद में निकिरी सघे थो, काॾों बि इशारो थींदुसि त बाबा को न को बहानो करे त बाबा मां इजलास में पाण शीशे जे गिलास में पाणी पिया पीअं न, मूंखे प्लास्टिक जे गिलास में पाणी ॾिनो, मां इतिहाद में न वेहंदुमि। यानी को न को बहानो करे इतिहाद में ई निकिरी ईंदो। माना हाणे क़ाबिल एतमाद माण्हू न रहियो न, कंहिं बि वक़्तु उनखे इस्तेमालु करे सघिजे थो कहिड़े बि तरीक़े सां, और उहो लालच न हूंदी आहे कंहिंखे इस्तेमालु करण जे लाइ। उहो वॾा क़ाबिल ज़हीन आहिनि, ईअं न आहे त रुॻो पैसा ॾियनि, दौलत ॾियनि, लालच ॾियनि, उन खां अलावा बि घणा आहे, तारीफ़ करे बि कंहिंखे इस्तेमालु करे सघिजे थो। बाबा तूं वॾो मोतबर आहे, तुंहिंजी वॾी शख़्सियत आहे, तुंहिंजे पीउ जो वॾो नालो आहे, तूं ई सभु कुझु आहे इतिहाद में, जेकॾहिं तूं निकिरी वेंदे त इतिहाद कर। माना तारीफ़ कंहिंजी करे बि उनखे बरगलाए करे सघे थो, रुॻो लालच में कोन थो करे सघिजे त बाबा हिन पैसा वरिता, न, तारीफ़ करे बाबा तुंहिंजी जिदोजहद वॾी ॻाल्हि आहे। सो हाणे त एतबार बि न रहियो, ऐं ॿिया जेके नवां हिनमहिल जोश वलवलो आहे सिंध में, त तंज़ीमुनि जी ज़िमेवारी आहे त उहो जेको आहे चुप करे न वेहनि, जीअं हद ताईं थी सघे त स्टडी सर्कल जो जेको आहे सो ॿीहर बुनियादु रखनि, ऐं वरी तालीम तरबियत जे किताबनि पढ़ण जो शौक़ु, वरी उन ई किताब जेको पढ़ी ईंदो हो उहो उन किताब ते ॻाल्हाईंदो हो, या मुख़्तलिफ़ मौज़ू ॾेई डिस्कस कराए वेंदो हो। त इहो ज़रूरी न थिए जेके छोकिरा जज़्बाती हिन झंडा खयूं घुमंदा था वतन, पर इहे जज़्बात जेको आहे सो घणो वक़्तु न हलंदी आहे। इहा थी सघे वरी कंहिं पासे वरी इहो लाड़ो रखे सघनि था, या हिननि खे केर बि पंहिंजे मुफ़ादनि लाइ इस्तेमालु करे सघे थो। सो तालीम तरबियत ज़रूरी आहे। हाणे हिनमहिल भली उहो माण्हू बाबा तंज़ीमुनि मां निकिरी विया आहिनि काफ़ी, के वञी धंधनि रोज़गारनि सां आहिनि, के ॿियनि दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहनि था, अमरीका में हिन, बर्तानिया में, जर्मनी में, फ्रांस में, लेकिन जिनजी तालीम तरबियत हुई, नज़रियाती कारकुन आहे, उते बि कमु कनि था। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके माण्हू रहनि था, उहो पंहिंजे हिसाब सां पंहिंजे हिसे जो कमु उते बि कनि था, पंहिंजी सियासी सरगर्मी जे पंहिंजो रोज़गार नौकिरी बि कनि था। उन सां गॾोगॾु जेको बि उन्हनि खे हाणे पाणी जे मामले में जंहिं जेको पुॻो उहो उन हवाले सां उन्हनि कमु कयो, सभिनी कयो। अली गुल मेतले जो नालो बि आयो, जेको अवामी तहरीक जो हितां जो अॻवान हुयो कंहिं ज़माने में, उहो मशहूरु माण्हू हुयो, उहो हिन वक़्तु ॿाहिरि रहे थो। त इहे जेके माण्हू हुया उहे हिन वक़्तु बि इहो कमु कनि था। तंहिंजे करे तालीम तरबियत ज़रूरी आहे, किताबनि जो मुतालो ज़रूरी आहे। बाक़ी त ईअं रुॻो त ॾंडे जी रांदि, लठ बाठे रांदि, रुॻो जटाइप ते त इहे कमु न हलंदो। मुतालो ज़रूरी आहे दुनिया जी तारीख़ जो, दुनिया जे इनकलाबनि जो, ऐं सिंध जी तारीख़ जो, ऐं सिंध जे हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे तमामु बहितरीनु आहे। उन हवाले सां त जेको आहे सो क़ौम परस्त तंज़ीमुनि खे वरी पंहिंजो शुरूआती जेको आहे असुली कमु हुयो वरी उहो करणु खपे, न त अहिड़ा सनान जहिड़ा पिया कारकुन पैदा थींदा जेके इहो पिया गंद पिया कंदा, पिया दाफ़ कंदा, ऐं सॼी जेको आहे सिंध ख़्वार ख़राबु पई थींदी।